अब छो थो रोए? साहब साहब यतीम बाल किसी में पैसी आने वो वक्त याद है जो डंडा डंडा यतीम बाल साहब मांझी किसी में मांझे मरण को मांझा बचड़ा मरी भी ना साहब भाजा बचड़ा बहन जा बचड़ा उहे भी यतीम है। जी दोस्तों, अल्लाह पाक सखी माने जो हमेशा गरीबन मिसकिन जी खिदमत कंदो रहंदो आहे। यूके वारो भाउ उन मुंहिंजी अमानत मोकिली 10,000 रुपया, ही वटि हे 5,000, ही 10,000, ये तो चई ट्रांजेक्शन जेके 3,000 सां लॻाया 9,000 था थियनि। ठीकु आहे, 1,000 रुपया तुंहिंजे ख़र्च जे लाइ खोड़ आग में वेठी त मूंखे 10,000 ॾेई ईंदो। हाँ आमीन आमीन, पर उन भाउ खे बि दुआ कजे मोकिलिया आहिनि पैसा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं सिंध जीअं लतीफ़ भाई ॿोली हाज़िर आहियूं हिकु नई ख़िदमतुनि जे प्रोग्राम सां गॾु। जीअं त कुझु देरि अॻु में हिकु भाउ असांखे कालका अस्पताल मां फ़ोन कई हुई। हुन ॿुधायो त कंधकोट को गुडू बैराज जा रहवासी आहिनि, उहे हिते आया आहिनि इलाज ख़ातिर। पोइ उन्हनि खे कोई उन्हनि जो पैरालाइज़ मासूम बचिड़ो थियल अथसि। न उन्हनि वटि इलाज जा पैसा, न को उन्हनि वटि खाइण जा पैसा, न काई रिहाइश अथनि। हिन महिल बाग़ में सुता पिया आहिनि, शायदि ॿिनि ॾियारनि खां। अचो वधीक उते हली करे तफ़सील मालूम था कयूं। अचो गौशाला किसां खां आया भाऊ? गुडू खां आया आहियो? छा मसलो थियो? मसलो इन जो छोकिरे जो आहे, इन करे लॻो आहे कोई हिन जो। हा कमु ॾेखारियोसीं असांजो भाउ आहे। कमु कयो अथसि, आयो तड़ कयो अथसि जेको पिछले धड़ जो साह आहे माना फालिज वारो सीन थी वियो आहे। अल्लाह ॼाणे टेस्ट कराइणा आहियूं हिते, टेस्टनि में नज़र थो अल्लाह ॼाणे छा छो जंहिं में साह नथा। अमा छा था चवनि? अबू मूंखे सिंधी त न ईंदी, हा मां ॿुधाईंदुमि। अबू इहो मेरा पोट न आहिनि को झटके लॻे न। बुखार हूंदा सवाल पेट हली वियसि, उन बाद भला राति को जो सुते सुबुह को उठा के वरी चेल कर हिते घणे ॾींहं थी गए नी आज शाम दे पियो वञा डॉक्टर ने मथे नहीं हिते, लेकिन काई सहूलत वगैरह तो असां बाग में रह पे क्यों अंदर बेड वगैरह तो असां को नहीं देता। अबू आज आयो ना डॉक्टर ने मथे नहीं लगवा के डॉक्टर बांधन सुबह सवेरे हम से देखा टेस्ट करे तो दिए असा के चयो ने सही जो ता अंदर हलो बाबा ऐसी के सुमया कारे सुमया मूंखे वरी इहा ख़बर पई अदा अचो गया। मूंखे ख़बर पई आहे त तव्हांखे को चयो अथऊं त 3,000 रुपए जी का हिकिड़ी इंजेक्शन लॻंदी आहे, 7 इंजेक्शन लॻंदियूं। लिखी ॾींदासीं घणे जी आहे उहा इंजेक्शन? पुछा कराई थो ॾेखार मां इंजेक्शन ॾेखार। 3,000 जी हिकिड़ी आहे। हम कोई बि असांखे ॿुधाइणो आहे तूं हुनखे खाल इनखे छोड़ तूं मीडिया सही माचो सुबह टेस्ट गलायूं। हा 3,000 जी हिकिड़ी सुई लिखियल अथई के 5 सुइयां लॻनि। मां ग़रीब आहे 3,000 जी हिकिड़ी सुई, हा मां 5 सुई लॻंदा 15,000। 15,000 पोइ कीअं कंदो? अरे मूंखे त ख़बर पई आहे खाइण लाइ बि न हुयो। ख़ुदा ॼाणे थो मूंखे बच्चा निकिरा गिची में मूंखे 5 बाल मुंहिंजा धीउ जा बाल 5, ॿिया मुंहिंजा पुट इस्लामाबाद हाणे मरी वियो आहे, महीनो थियो आहे। उनजा बाल मुंहिंजी गिची में मां कमाइण वारे हिकु इहो कमाइण वारे लता मारी जी वयूं चेल ते साह कान्हासि। हाणे मां एतिरी परेशान लॻो पियो आहियां, ख़ुदा ॼाणे थो अल्लाह ॼाणे थो। असांखे चयो त अस्पताल में वञो जी, असांखे चयो त न इन अस्पताल में वञो। कश्मीर अस्पताल न आहे, कश्मीर वाली अस्पताल न आहे। हिकु मिंट मां हिकिड़ो जी अब छो थो रोए? साहब साहब यतीम बाल किसी में पैसी आने वो वक्त याद है जो डंडा डंडा यतीम बाल साहब मांझी किसी में मांझे मरण को मांझा बचड़ा मरी भी ना साहब। भाजा बचड़ा बहन जा बचड़ा उहे भी यतीम है। उहो यतीम आहिनि, उहे छोरा आहिनि सीधा वीचारा, उहे छोरा मां मरी वियमि त मां पियो मां उहे मोयला। हाणे तूं मूंखे हुकुम कर त मां तुंहिंजे लाइ छा कयां? तूं हिते इलाज लाइ वेहंदे या तोखे लाड़काणे मोकिलियां? ॿुधाए अमा तुंहिंजे खां परे कर जीअं चई दवाइयूं वठी ॾे, टेस्टूं वठी ॾे, असां घर वेंदासीं इलाज घर कंदासीं। इलाज घर कराईंदा? बचड़ा कोई कान तुंहिंजो इलाज टाइम ते न थिए। अब हिकु मिंट बाबा, तुंहिंजो इलाज टाइम ते न थिए पोइ कीअं कराईंदे? न भाऊ टेस्टिंग थींदी न बाबा, जी बाबा टेस्टिंग वग़ैरह कराए दवा कराए पोइ बाबा बचण दे। मन हीअं जो तूं माज़ूर थी वएं, तूं कमु जहिड़ो न थिए पोइ हुनजी मालिकी केरु कंदो? पिनी कराईंदुमि न साहब, कीअं निकिरी न सघनि मुंहिंजा दिलबर? कराईंदुमि न मिड़े को न को गाॾो कायूं वधो रहंदो, उन्हनि खे नियाणियूं कलियूं त न आहिनि सचिन विधा था रहूं। केरु आहे ज़ात या? दस्ती दस्ती बलोच आयो।
मूंखे पुट इहो महिरबानी कर टेस्ट तूं कराए मूंखे दवाई वठी ॾे मां ग़रीब आहियां अल्लाह वास्ते अगर इतने गोलियां असांखे मिली वञनि त गोरियूं मिलनि गोरी कहिड़ी तोखे गोरियूं खपनि मूंखे ॿुधाए जेकी टेस्ट में अचे लिख दी ॿिया गोलियां ये देखे ऐसे पर्ची वो भी निकालानी वो भी पर्ची गोलियां भी दिखा रहे इंजेक्शन ॾेखारी अथई जेका अमर थी चए अथई 5 इंजेक्शन हुन 3000 रुपए जी इंजेक्शन ही 3000 रुपए डॉक्टर वटि हलूं उते हली पुछूं छा मसइलो आहे एक गोलियां हलंदे लिख डॉक्टर ॿुधाया से वरी जांच कावड़ करनि छो कावड़ कंदा तोसां कोई कावड़ तोसां न कंदो मां वेठो आहियां न सलीमुल्लाह जलबानी तोसां वेठो आहे न जी तोसां कोई कावड़ न कंदो छो कावड़ कंदा सब टेस्ट करे हाणे हिन गोरियुनि जा पैसा आहिनि वरिता अथव गोरियूं हे बि न वरिती अथई गोरियूं घणे जो मिलन जो जेतिरे बि मिलनि थियूं इहे बि कयूं था तव्हांजो हे मसइलो आहे तव्हांजो हे मसइलो बि हल करायूं था अमर हलूं था डॉक्टर ॾे जेको चवां मां हल मूंसां गॾु डॉक्टर ॾे उते हलूं था तूं उते आराम सां वेह मां हुन खां पुछा करायां थो हा जेका हक़ीक़त जेका तोखे ज़रूरत हूंदी तुंहिंजी ज़रूरत पूरी थींदी ठीकु आहे इहो सलीमुल्लाह जलबाणी तोसां वाइदो आहे तोखे निंदड़ को कोन छॾींदुसि हा हिन खां पोइ तूं ॻोठु वञणु चाहे उन पंहिंजे अचो पोइ अचो बिस्मिल्लाह कयो थो जी दोस्तों डॉक्टर साहब जन सां मुलाक़ात थी उन्हनि ॻाल्हि कई त हीअ 3 खां 4000 रुपए जी इंजेक्शन आहे तमामु ज़रूरी आहे सभ खां पहिरियों त हीअ इंजेक्शन हणायोसीं उन खां बाद हीअ टेबलेट तव्हां ॾिसो था त एडमिट कराएंदासीं इंशाल्लाह बाग़ में राति जो न रहंदा हिते ई स्टे कंदा मां सही आहे हिते ई रहंदी न ॿुध ॻाल्हि राति हिते रहो राति टेस्टिंग वेस्टिंग करायो तव्हांखे जेके दवाऊं आहिनि उहे मां तव्हांखे हाणे वठी ॾियां थो ठीकु आहे जेतिरो ख़र्चु अचे दवा मां तव्हांखे वठी ॾियां बहितर अंदरि खणी आयो न रिलियूं विलियूं उहे हेॾे खणी अचो ठीकु आहे हा हिते सुकून सां पखनि ते वेही रहो बचो अथव पंहिंजो हिते वेहो कोई तव्हांखे कढंदो न मां तेसि ताईं तव्हांजी दवा वठी अचां ठीकु आहे मां सां हलंदे अचु बाबा तूं मां सां हा बाबा असां विया हुआसीं तव्हां सां गॾु स्टोर ते तव्हां ॾिठो त इंजेक्शन न मिलियो हिन चयो त सुबुह सां ई इंजेक्शन ई मिलंदी जेकॾहिं मां तव्हांखे अमानत ॾियां तव्हां पाण ई इंजेक्शन वठंदव सुबुह जो शयूं वठंदव ई हा हा पैसा मां ॾियां तव्हांखे तव्हां वठंदव न सुबुह सां इंजेक्शन चलो ठीकु आहे मालकी करायोसि जी दोस्तो अल्लाह पाक सखी माने जेको हमेशह ग़रीबनि मिसकिन जी ख़िदमत कंदो रहंदो आहे यूके वारो भाउ उन मुंहिंजी अमानत मोकिली 10,000 रुपया उहा कंहिं ॿिए भाउ जे लाइ हुई उहो प्रोग्राम न करे सघियासीं त हुनजी मालकी मां कराए चुको हुयुसि जेको हुनखे आगाह बि कयमि जंहिंखां बाद हुन इजाज़त ॾिनी त इहो प्रोग्राम खे ॿिए ग़रीब मिसकिन खे तव्हां हक़ पुॼाइजो हीअ मां रखिया 10,000 रुपया अदा हीअ वटि हे 5,000 हीअ 10,000 हे तो चई 3 इंजेक्शन जेके 3,000 सां लॻाए 9,000 था थियनि ठीकु आहे 1,000 रुपया तुंहिंजे ख़र्च जे लाइ कोड़ा ख़ुशि जे भाउ तुंहिंजे लाइ अमानत मोकिलण लाइ छा चवंदे इंशाल्लाह मुंहिंजा भाउ सेहतमंद थींदे सेहतियाब थींदे मुंहिंजा भाउ हिते मालकी जो मां चई छॾियो आहे ॾिसो तव्हां बाग़ में हुयो तव्हांखे वार्ड में वठी वियो मां भरपूर कोशिशि कई हलियासीं पर असांखे न मिलियूं टाइम ओवर थी वियो आहे इन जे करे हीअ अमानत मां तव्हांखे रखी ॾेई थो वञा पर जीअं तव्हां दिलि बर्दाश्त न थियो परेशान न थियो हीअ तव्हां वटि हूंदी तव्हां पंहिंजे हिसाब सां कंदो इंजेक्शन तव्हां वठो रिलीफ मिलई आराम मिलई उन खां बाद ॻोठ ते वञ पंहिंजा जेके भाउ जा बछड़ा यतीम बछड़ा अथई भेण जा यतीम बछड़ा अथई उन्हनि जो ख़्यालु रखो ठीकु आहे आमीन आमीन अमा पर ॾिसो हयाती रब पाक उन्हनि भाइरनि खे ॾे जेके बग़ैर घोड़े तव्हांखे ॾियनि था हाणे ॾिसो तो सोचियो हुयो त कोई ईंदो मां बाग़ में वेठी त मूंखे 10,000 ॾेई वेंदो हा आमीन पर उन भाउ खे बि दुआ कजे मोकिलिया आहिनि पैसा आमीन आमीन